अस्सलाम वालेकुम। शाह लतीफ़ जे इन सिटुनि सां माण्हू सभु सोना पखी सभु हंज कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे पोइ बहार मोहम्मद अली गांगरो भी उन्हनि माण्हुनि मां हिकु प्यारो माण्हू जंहिं हर वक़्तु हर टाइम मुलाज़िमनि जो मसइलो हुजे उते जिथे भी सर थींदो आहे उते पहुचंदो आहियां। असांजे सिंध यूनिवर्सिटी कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जो हिकिड़ो मसइलो हुयो, उन में असां मोहम्मद अली खे सॾु कयो त हिते हिकिड़ा प्रोफेसर साहिबान आया आहिनि, अचे कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। तव्हां जहिड़ा जेके जाकोड़ी दोस्त आहिनि उहे अचो त सभई गॾिजी हिन मसइले खे ॾिसूं। मोहम्मद अली खे जीअं फ़ोन थी ॿेड़ियारे मोहम्मद अली अचे पहुतो ऐं कोरोना जी उन टाइम में तमामु ख़राबु सूरत हाल हुई, लॉकडाउन लॻल हुयो ऐं 144 कलम हुयो त केर बि जेको आहे माण्हू रोड ते न निकिरे, पर मोहम्मद अली उहो किरदारु हुयो जेको असां सां गॾु रोड ते ॾींहं तते जो धरतीअ ते पट ते वेही रहियो ऐं जेके इंचार्ज हुया उन्हनि जे ख़िलाफ़ु जदोजहद हलाई थी गॾिजी। उन में मोहम्मद अली ते बि केस थिया, मूं ते बि केस थिया, पर फतह जेका आहे उहा हक़ जी थी। मोहम्मद अली अॼु हिन जनम ॾींहं ते मां हुनखे खोड़ सारियूं मुबारकूं ॾियां थो। अलाह साईं हुनखे पंहिंजे वतन सां ख़ुशि ऐं आबाद रखे, सदाईं अहिड़ियूं ख़ुशियूं हुनखे बख़्शे। असां अलाह जे दर इहा ई दुआ कंदासीं त हुनखे अलाह सही करे ख़ुशो दीन ॾेखारे, साथ आबाद हुजे। मोहम्मद अली तव्हां मूंखे हिते घुरायो, तव्हांजा अहसान, वॾी महिरबानी, थैंक यू।